औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां आहियां मोहम्मद सुलेमान आरिजो। अॼु 1 मई 2025 जो ॾियारो आहे। अॼु असांजो जेको मौज़ू आहे उहो आहे ॻोठु ख़ैर मोहम्मद आरिजा जो क़याम। जॾहिं दरिया खे बंद न हूंदा हुआ ऐं दरिया पंहिंजी मर्ज़ीअ सां वहंदो हो त उन दौर में आरिजा ॻोठ जो जेको आहे नक्शो स्ट्रक्चर बनावट कीअं हूंदी। अचो त असां तारीख़ में पोइ ते मोटी हलूं ऐं मालूम करे वठूं ॻोठ आरिजा जो जेको वजूद हुयो ही तव्हांजे साम्हूं उन दौर जो हिकिड़ो खाको आहे, हिकिड़ो नक्शो आहे जेको तव्हांजे साम्हूं पेश कयो वियो आहे। ऐं जीअं ई तव्हांजी इन नक्शे ते नज़र पवंदी त उन में तव्हांखे 3 शयूं नुमाया नज़र ईंदियूं। उहे 3 शयूं कहिड़ियूं आहिनि? अचो त सभ खां पहिरियों उन्हनि 3 शयुनि खे डिस्कस था कयूं। सभ खां पहिरियां तव्हांखे हीअ नज़र ईंदो हिन साइड खां इहो हिकिड़ो पाणी जो वहकिरो आहे। जॾहिं दरिया खे बंदि न हूंदा हुया त हींअर जितां दादू केनाल निकिरे थो सखर वारी पुल खां, इन जे आस पास खां ई हिकिड़ो साॻे क़िस्म जो या इन खां पंहिंजा वॾी साइज़ जो हिकिड़ो पाणी जो वहकिरो निकिरंदो हो जंहिंखे नारो चयो वेंदो हो। ऐं उतां ईंदे करे तक़रीबन साॻियो ई हुनजो रस्तो आहे जेको हाणे दादू केनाल जो आहे। वड़ वकड़ खाईंदो बाकराणे खां थींदो कुंभीअ खां थींदो पंजदेरे खां ऐं पंजदेरे खां थींदे करे वकोड़े खां जेको आहे सो असांखे उनजा हिन वक़्त बि आसार मिलंदा। वकोड़े खां थींदो करे वरी सिधो मुंहिंजे जे तरफ़ मांडनि खां टर्न करे वरी बगी बिंडीअ खां जेको आहे सो टर्न करे अॻिते वञे थो दादूअ ताईं जूं ज़मीनूं इहो नारो आबाद कंदो हो। ऐं हिन नारे जी जेकी हिकिड़ी मौजूद 2025 में जेका लोकेशन आहे उन जा आसार हिन वक़्त बि मौजूद आहिनि। जंहिंजी क्लिप ही आहे तव्हांजे स्क्रीन ते। औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मौजूद सामिन जहिड़ी तरह सां असां डिस्कस कयोसीं त आरिजा ॻोठ जे उत्तर में कुंभीअ खां नारो वहंदो हो। ही उन नारे जा आसार आहिनि जेके तव्हांखे स्क्रीन ते नज़र अची रहिया आहिनि। ऐं ही आसार मौजूदु आहिनि वकुड़े शहर खां ॿाहिरां जेके तव्हांजे स्क्रीन ते तव्हांखे नज़र अची रहिया आहिनि। वरी ॿी साइड खां ॾिसंदो त बिल्कुलु अहिड़े क़िस्म जो वहकिरो हितां शुरू थिए थो ऐं हीउ तव्हांखे ॿियो वहकिरो नज़र अचे थो। ऐं इहो वहकिरो बि जेकी हिन वक़्तु लाटाणे वारी पुल ॾिनल हे दरिया जे मथां इन जे आस पास खां ई वहकिरो निकिरंदो हो दरिया मां। ऐं उतां थींदे करे वरी ढोरे वारा सेड़ण खां जेकी आरिजा ॻोठ जा जेके इलियासपुर आहे जिन मशहूरु मारूफ़ आहिनि कारा शेख, इतां थींदे वरी इतां मुड़ंदो हो वहकिरो पाणी जो। ऐं मुड़ी करे मौजूदा जेको गवर्नमेंट प्राइमरी स्कूल ख़ैर मोहम्मद आरिजा आहे इन जे बिल्कुलु भरिसां क्रॉस कंदो हुयो। सेलर खां अॻिते वेंदे करे ॾोकरी बाडराए रांधणा मेहड़े ऐं इहे वड़ वकड़ कंदो जेको आहे सो वरी हितां पुल खां निकिरे थो ऐं वरी साॻियो इहो वड़ वकड़ खाईंदो सेवण खां वरी साॻियो इहो दरिया में वञी पवंदो हुयो। ऐं इन वहकिरे खे वहणी चयो वेंदो। ऐं हिन वहणी जा जेके आसार आहिनि उहे हिन वक़्तु मौजूदु आहिनि गवर्नमेंट बॉइज़ प्राइमरी स्कूल जे भरिसां जेका हिन वक़्तु मंगियुनि जी ज़मीन सॾिबी आहे। ऐं उनजो मौजूदु 2025 में हुनजो वीडियो तव्हांजे स्क्रीन ते ही आहे। मौजूद सामिन ही ॻोठ आरिजा जो वहकिरो आहे पुराणे क़दीम ज़माने में जेके वहणीअ जे नाले सां यादि कयो वेंदो हो। ऐं ही मौजूदु गवर्नमेंट बॉइज़ प्राइमरी स्कूल ख़ैर मोहम्मद आरिजा जे बिल्कुलु लॻे क्रॉस कंदो हुयो। ही आहे सेलर वारो हिसो जिते बि थोरो आसार आहे उन वहणीअ जो। उन खां अलावा ही जेके इलियासपुर आहे उन्हनि खां वरी
हिन वहणीअ मां हिकिड़ो वाव निकिरंदो जेको आरीचा ॻोठ विच मंझां वेही करे ऐं जेको वाहण वारी इहा हद हुई उन जेकी हिन वक़्तु सिकंदर आरीचे जी बोरिंग आहे इन वाहण वारियूं जेका ज़मीनूं आबाद थींदियूं हुयूं ऐं अर्ज़ु कयोसीं त हीअ हीरावा नालो हूंदो हुयो जेको विच शहर मां वहंदो हुयो हीरनि ऐं उनखां अॻु जे ज़माने में ऐं हिन वहणीअ मां निकितल हूंदो हुयो ऐं वरी साॻियो विच शहर मां क्रॉस कंदो ईंदो वरी वहाण खां क्रॉस करण खां बाद में वरी साॻियो इहा जेकी वहणी आहे वरी साॻियो हिन वहणी में वरी साॻियो मिली वेंदो हुयो। ऐं इन खां अलावा हिकिड़ी इंफॉर्मेटिव तव्हांजे लाइ मशहूरु मारूफ़ ॻाल्हि आहे हीअ आहे कुंभ वहणी खां थोरो फ़ासिले ते कुंभ आहे ऐं उनजे लाइ इहा कहाणी मशहूरु आहे त साईं सदन सवाई मेंहूं चाढ़ींदो हुयो आज़ान अची वई ऐं नमाज़ जो टाइम थी वियो हाणे साईं खे ॿिनि कमनि मां हिकिड़ो कमु करिणो हुयो या त मेंहनि खे पाणी पीआरिणो हुयो या त वरी नमाज़ पढ़णी इन करे पोइ उते नंढिड़ो हिकिड़ो खूह हूंदो हुयो पोइ हुनखे साईं पिटियो अलाह कंदो त कुंभ थी वेंदे त उहो खूह फाटी पियो ऐं कुंभ थी वियो। बल्कि हक़ीक़त में ॾिठो वञे जीअं हीअ वहणी क्रॉस करे थी इलियासपुर खां इन वहणीअ मां ई हिकिड़ो वाव निकिरंदो हुयो जेके मशहूरु मारूफ़ आहे हर सीना बसीना माण्हू खे वॾड़नि खे हीरा वाह जे नाले सां बिल्कुलु अहिड़े तरह सां न इहे साईं जी पिट सां या पाराते सां इहो को कुंभ थियो हुयो बल्कि इहो बि इन वहणीअ मां हिकिड़ो निकिरंदड़ वहकिरो हुयो जेको इन साइड ते वहंदो हुयो जहिड़ी तरह सां हीरा वाह शहर ॾांहुं वहंदो हुयो त थोरो हीरा वाह जी निकिरण जी जॻह खां थोरो अॻिते इहो साॻियो ई कुंभ इन वहणीअ मां निकिरी करे ऐं इहो वहंदो हुयो इहो बि इन वहणी जो हिसो हुयो।